दादू मां वाक़िआ अपडेट कंदालू। ख़ुफदार अली बबर जी रिपोर्ट मूजिब दादू पुलिस जे अमन अमान लाइ वरतल कोशिशुनि ऐं ॾोहारनि ख़िलाफ़ हालिया कामयाब पुलिस ऑपरेशन करण ते दादू जे वापारियुनि ऐं आम शहरियुनि पारां SSP दादू खे मुबारकबाद पेश कई वई। दादू अंजुमन ताजरान जे अॻुवाणनि ऐं शहरियुनि SSP ऑफिस अची SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी खे ॾोहारनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन करण ते मुबारकबादूं ॾिनियूं। उन्हनि सिंध पुलिस ऐं SSP दादू ज़िंदाबाद जा नारा बुलंद कंदे SSP दादू मथां गुलनि जी वर्खा कई ऐं SSP दादू खे गुलनि जे हारनि ऐं अजरकुनि लुंगियुनि सां तोहफ़ा पेश करे पुलिस जी हौसला अफ़ज़ाई कई। उन मौक़े ते शहरियुनि जो चवणु हुयो त SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जे कमांड में पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन करे कामयाबियूं हासिल करे वरितियूं आहिनि, जंहिंसां अमन अमान जी सूरतहाल वधीक बहितर थी आहे। इन्हनि वधीक चयो त दादू जूं सुञाण धुरियूं पुलिस जे हर सुठे क़दम खे साराहींदियूं रहंदियूं। ॿिए पासे SSP दादू अमीर सऊद मक्सी हौसला अफ़ज़ाई करण ते शहरियुनि वापारियुनि जा थोरा मञिया ऐं चयो त हिननि कामयाबियुनि में दादू पुलिस जे जवाननि ऐं ऑफिसरनि जी सख़्त महिनत शामिल आहे। शहरी पुलिस ते एतमाद रखनि अमन अमान बहाल रखण लाइ पुलिस साॻिए जज़्बे ऐं अज़म सां आवाम जी ख़िदमत कंदी रहंदी।